सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तही करे बाहर के पैदा करण मालिक जो कम आहे, उनके इंसान बनाइण वो असांजो कम आहे। असां उनखे जहिड़ो बनायूं, इंसान बनायूं, हैवान बनायूं, कुतो बनायूं, बिलो बनायूं, कुछ में बनायूं, जहिड़ो माहौल ॾींदासीं तहिड़ो माहौल थींदो। पर सभिनी खे यादि रखणु खपे त असां चवंदा आहियूं ॿार असांजो आहे, पर जे ॿार थींदो आहे असां ॿार जा थींदा आहियूं। इहा ॻाल्हि वॾे कमाल जी आहे। यानी जीअं ॿार थिए पंहिंजूं अगरि ग़लति आदतूं आहिनि त सभु ख़तमु थियणु खपनि। पंहिंजा अंदाज़ चङा हुजणु खपनि। पंहिंजी उथी वेठी तौर तरीक़ो ॻाल्हाइणु खाइणु पीअणु सभु कुझु बहितर हुजणु खपे। जेतिरो असां पंहिंजो पाण खे बहितर कंदासीं उनखां कई गुना वधीक असांजो ॿार बहितर थींदो। ऐं जेका ग़लती असां मां हूंदी, जेका ग़लती असां कंदासीं, जॾहिं उहा ॿार में ईंदी आहे त पोइ असां ॾिसी बि न सघंदा। जॾहिं उहा चीज़ ॿार करणु लॻंदो आहे उहा असांखे चङी कोन्हे लॻंदी। अॼु जेका बि असांखे ॿारनि खां शिकायत आहे, जेकॾहिं गहराई सां ॾिसंदासीं, असां कॾहिं उनखे बेमुराद चवंदा आहियूं, कॾहिं इख़लाक़ को किरियल चवंदा आहियूं, कॾहिं चवंदा आहियूं हाणे ॿार सम्झंदा कोन्हे, ॿुधंदा कोन्हे, उनजा तौर तरीक़ा अंदाज़ सही कोन्हे। ॿारनि जो कोई कसूर कोन्हे। ॿारनि खां अॻु में असांखे पाण खे ॾिसणो पवंदो त असां कीअं हलियूं, असां छा कयो आहे, असां हुनखे छा ॾिनो आहे, असां हुनखे कहिड़ा तरीक़ा ॾिना आहिनि। ऐं हिकु चीज़ ग़लति आई, सभु कुझु ग़लति थी वियो। ऐं ॿार हमेशह हिकिड़ी ज़िंदगी में असांखे यादि रखणु खपे ॻाल्हि, कॾहिं वॾे खां न पर नंढे खां बची करे रहो। कॾहिं ज़िंदगी में वॾे कमाल जी शइ, कॾहिं वॾे खां न। वॾो जेको आहे न असांखे छॾे बि ॾींदो, चईंदो बि सही, चवंदो बि सही, सभु कुझु बहितर कंदो। पर ज़िंदगी में नंढे खां बची करे रहजो। छाकाणि त नंढो कोई बि हुजे उहो हमेशह कमज़ोर कंदो आहे, सफ़ा कम लाइ छॾींदो आहे। वॾो जेको बि हुजे उहो खणण जी कोशिशि कंदो आहे, उहो ठाहिण जी कोशिशि कंदो आहे। नंढो कोई बि हुजे, असां ॾिसंदासीं कंहिं ऑफिस में हुजूं, दुकान ते हुजूं, अकाउंट में हुजूं, घर में हुजूं, कंहिं बि जॻह ते हुजूं, असां को नंढो कोई बि हुजे, औलाद हुजे, नौकर हुजे, संभार वारो हुजे, अकाउंटेंट हुजे, कोई बि हुजे, पाण खां नंढो कोई बि हुजे, जेकॾहिं असां कुझु ग़लति कयोसीं, हेरा फेरी कईसीं, खोट कईसीं ऐं उन ॾिसी वरिती, सम्झी वियो ऐं असांजी हालत खे ॾिठो, तो हमेशह असांखे ब्लैकमेल कंदो रहा। हमेशह जेको असां ब्लैकमेल थी वेंदासीं, भई मां तव्हांखे कुझु चवे, कुझु ॿुधाए, उहो असांखे ब्लैकमेल करे रखंदो। नंढे कंहिं बि कुझु कयो, वॾो हिकदमि ब्लैकमेल थी वेंदो किथे बि। ऐं आम माण्हू ग़लती उते ई कंदो आहे त नंढे खे कुझु न सम्झी करे कुझु बि करे छॾींदो आहे। जेको इंसान फासंदो आहे
वो हमेशा पाण को नंढनि को फासदो आहे, कॾहिं कोई वॾनि को न फाथो अथव। जेकॾहिं गहराई सां ॾिसो